अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उम्मीद आहे त तव्हां ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो ऐं अल्लाह तव्हांखे आबाद रखे। दोस्तों ही मौज़ू आहे स्ट्रिंग क्रास जो। स्ट्रिंग क्रास हेठों ही जेकी तस्वीर तव्हांखे नंढी नज़र अचे पई न, इहो क्रास आहे हेठों। इन क्रास जो मसइलो हूंदो आहे। स्ट्रिंग ही जेको साम्हूं नज़र अचे पियो, स्ट्रिंग खे बंदि गाॾी में कॾहिं बि न फेरायो। अगरि फेरायो था त तव्हां गाॾी स्टार्ट कयो, स्टार्ट करण खां पोइ पावर स्ट्रिंग आहे न, इन जे करे क्रास लूज़ थी पवंदो आहे, जंहिं सूरत में ख़राबु थी पवंदो आहे। ऐं हिन गाॾी जो क्रास सही आहे, मतिलबु क्रास सम्झो त हिन गाॾी जो ख़राबु न। तव्हांखे हिदायत ऐं सम्झण जे लाइ ही वीडियो मां ठाहियो आहे। ऐं दोस्तो हे वीडियो पूरो तव्हां ॾिसिजो ऐं दोस्तनि खे अपील आहे त सब्सक्राइब ऐं लाइक कजो ऐं हिते शेयर बि कजो। वॾी महिरबानी तव्हांजी, अल्लाह तव्हांखे आबाद रखे। ही क्रास जेको आहे त ख़राबु थींदो आहे स्ट्रिंग फेराइण सां। तव्हां अॻिते वीडियो ॾिसो, तव्हांखे सही ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। अल्लाह तव्हांखे वधाए, अल्लाह तव्हांखे आबाद रखे। अॻिते वीडियो पूरो ॾिसंदा। सेटिंग करे दोस्तों सम्झो शीशे को था क्रास आहे। क्रास सेटिंग ईअं थींदो आहे, मिस्त्री खां सेट करायो था, मिस्त्री खां ई सेट करायो था, पाण न खणी सेटिंग करे दोस्तों सम्झो शीशे को था क्रास आहे। क्रास सेटिंग ईअं थींदो आहे, मिस्त्री खां सेट करायो था, मिस्त्री खां ई सेट करायो था, पाण न खणी दोस्तनि खे अपील आहे त तव्हां सब्सक्राइब ऐं लाइक कजो ऐं शेयर कजो। वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।